अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे, टाइम थियो आहे 12 ऐं सुबुह जो मां कुझु टाइम त कटिंग कई, जेको पंहिंजो रओ थी ठाहियां हुनजी डिज़ाइन कटे रखियमि त हाणे वञी उहो सिबंदमि। पर पहिरियों मूंखे हिननि प्लांट्स खे पाणी ॾियणो आहे। अॼु संडे आहे, मासी बि न ईंदी त थोरो तव्हां कचिरो बि पकायां, थोरी घणी ॿुहारी त ॾियणी पवंदी हिते। ऐं पाणी जेको 2 ॾींहंनि खां न ॾिनो आहे त ॿूटा जेके आहिनि सफ़ा ड्राई थी विया आहिनि, पर थधिकार जे करे, सियारे जे करे वरी बि हली था वञनि। मिटी सुकी अथनि पर मुरझाया न आहिनि। सो पहिरियों इहो कमु करिणो आहे, उनखां पोइ वरी वेंदमि सिलाई करणु। स्टैंड हिते सुराण कढी रखियो आहे, उहा पंहिंजा कपिड़ा थी धोए, छो त उनखे बि हाणे संडे ई मिलंदो आहे पंहिंजो कमु करण जे लाइ। 1:15 थिया आहिनि, मां नमाज़ पढ़ी आई आहियां। हाणे मां ठाहियां थी लंच, ऐं लंच में ठहंदी चणनि जी दाल। सो दाल बॉइल थिए थी ऐं मसाले जे लाइ मां हाणे दाग करण लाइ रखियो आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजियूं दालुनि जूं रेसिपीज़ ॾिसणियूं हुजनि त दाल रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई या लेंटिल रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई तव्हां सर्च कंदो त तव्हांखे मिली वेंदियूं। सो सच त इहो आहे त मुंहिंजो वस पुॼे त मां हर रोज़ु हर वेले ते रुॻो मच्छी पचाए खावां, पर हाणे सभिनी जो ख़्यालु रखिणो हूंदो आहे मूंखे। सो हीअ दाल बि ठाहींदमि, हिन सां गॾु कबाब तरींदमि, रायतो ऐं मानी। इहो आहे असांजो लंच। सो काफ़ी देरि सिलाई कंदी रहियमि, इहो गैप इहो हिन लाइ आयो, कुझु कटिंग कुझु सिलाई, हुन में टाइम लॻो। ऐं जॾहिं मां इहो सूट तव्हां सां शेयर कंदमि तव्हांखे आइडिया थी वेंदो त एॾी देरि छो पई लॻे, केतिरो टाइम टेकिंग कमु आहे। सो बहरहाल, ऐं अॼु में बि मूंखे पक आहे त रहो कंप्लीट कोन थी सघंदो, ॾिसां थी, कोशिशि कयां थी जेतिरो थी सघियो। सो हाणे हीअ बोड़ ठहंदो, उनखां पोइ मानी पचंदियूं, लंच थींदो, नमाज़ पढ़िजी वई अल्हम्दुलिल्लाह। पोइ ॾिसां त अॻियां मां छा थी कयां, सिलाई थी कंटिन्यू कयां या कुझु ॿियो थी कयां, त उहो बि तव्हां सां मां वरी शेयर करे वठंदमि। कल्ह मां तव्हां सां पंहिंजी कुक बुक जो ज़िक्र कयो हो, उन में मूंखे इलाही सारनि माण्हुनि एप्रिशिएट कयो ऐं सुठो लॻो मूंखे, त किन ख़रीद करण जी बि जेका आहे ख़्वाहिश कई। सो मां चयमि तव्हां सां मां शेयर करे छॾियां त हिन किताब में हूंदो छा छा। ठीकु आहे, हे मुंहिंजो हथ जो लिखियलु जेको मुसविदो आहे, जेको मां लिखी रखियो आहे पाण, हमेशह रफ पेपर्स ते लिखंदी वेंदी हुअमि। सो इहो हाणे कंपोज़ थी रहियो आहे, हिन महिल छपजंदो, कॾहिं 2 महीना लॻनि, 2.5 लॻनि, कुझु मां चई नथी सघां। सो किताब जो नालो आहे कुक बुक, नवनि सिखंदड़नि लाइ। इंतिसाब यानी डेडिकेशन मूं कई आहे पंहिंजी मासी इस्मत वफ़ाई जे नाले, जेका सही माना में खाधे पचाइण में मुंहिंजी उस्ताद आहे। ठीकु आहे, उनखां पोइ डिटेल थोरो इंट्रोडक्शन वग़ैरह वग़ैरह मां छा थी चवणु चाहियां। पोइ आहे बहितरीनु रध पचाउ लाइ कुझु काराइतियूं ॻाल्हियूं। हिन में मां टिप्स ॾिनियूं आहिनि त कहिड़ा थांव हुजनि, कहिड़ियूं शयूं हुजनि, कहिड़ा तरीक़ा हुजनि वग़ैरह वग़ैरह। बसि थोरो तव्हांखे मुख़्तसिर तफ़सील थी ॿुधायां। ठीकु आहे, पोइ आहे पहिरियों बाब, चैप्टर 1 ग़िज़ा ऐं ग़िज़ाइयत। पोइ हिन में मां सॼनि, ॾिसो भाॼियूं केतिरियूं इम्पॉर्टेंट आहिनि असांजे लाइ ज़िंदगीअ में, पिनअप थियल आहिनि सॼा मुंहिंजा। ऐं वरी उन्हनि भाॼियुनि जा जेके मां ॾिना आहिनि, ॾिसो खीरा, वंगाया बादरंग, भिंडी, इन्हनि जो असरु कहिड़ो थो थिए असांजी तबियत ते। ही मेहा, तूरी, हुरबो, मेथी। ठीकु आहे, उनखां पोइ ही सॼनि भाॼियुनि जा साइड इफ़ेक्ट्स ऐं उन्हनि जा फ़ाइदा। पोइ फ्रूट्स, हे ॾिसो मेवा आहिनि, पोइ उन्हनि जा जेके आहिनि, हे आलू बुखारा, स्ट्रॉबेरी, ऐं अॻियां सभु डिफरेंट कीनू, मुसंबी, माल्टा, ऐं पोइ आहे अंगूर। इन्हनि सभिनी फ्रूट्स जो असांजी सिहत ते कहिड़ो असरु थो पए, इन्हनि खे खाइणु केतिरो ज़रूरी आहे। हिन पहिरें चैप्टर में ग़िज़ा ऐं ग़िज़ाइयत में सॼो जेको आहे इहो ई आहे। उनखां पोइ आहिनि गरम मसाला। ॾिसो, हे गरम मसाला असां आमतौर ते चयो वेंदो आहे त भई गरम आहिनि ॾाढा, इन्हनि जो असरु हिन करे न खाइजनि। त इहे सॼा मसालनि जे बारे में हिन में कुझु इंट्रोडक्शन आहे, ऐं कुझु मसालनि जा हिन में मां जेके हिन फ़ाइदा बि ॾिना आहिनि। ठीकु आहे, इहो पहिरियों चैप्टर थी वियो। उनखां पोइ आहे बाब ॿियो। ठीकु आहे, चैप्टर 2 चांवर। चांवरनि जो पहिरियों ॻाल्हि त चांवर नवां पुराणा कीअं सुञाणजनि, धोइजनि कीअं, भिॼाइजनि कीअं, ऐं उन्हनि जी तव्हांखे नए पुराणे जी जेका सुञाणप आहे उहा ख़बर कीअं पवंदी, ऐं उन्हनि खे रधण जो तरीक़ो छा आहे। उनखां पोइ रेसिपीज़, सादा चांवर यानी आम जेको सिंपल। पोइ आहे मसाले वारा चांवर, उनखां पोइ आहे मटरनि वारा चांवर, पटाटनि जो पुलाउ। यानी हिन चैप्टर 2 में सॼियूं हुन जूं चांवरनि जूं तरकीबूं। उनखां पोइ अचे थो बाब 3 कुकड़, चिकन।
यानी हिन में टोटल मुंहिंजूं चिकिन जूं रेसिपीज़ ॿुधायल आहिनि। उन खां पोइ आहे बाब चौथों कीमो। कीमो चाहे चिकिन जो, बीफ जो, जेको बि उन जूं कीमे जूं रेसिपीज़ आहिनि हिन में। पोइ आहे गोश्त मीट, बाब पंजो, इन में टोटल गोश्त जूं रेसिपीज़। बाब छहों आहे भाॼियूं, ऐं मुंहिंजे ख़्याल में सभिनी खां वधीक जेके आहिनि मुंहिंजूं रेसिपीज़ हिन चैप्टर 6 में आहिनि, जेको मां वेजिटेबल्स जे बारे में लिखियो आहे। इहो इंट्रोडक्शन आहे मुंहिंजे किताब जो। ऐं थोरे में थोरियूं जेके रेसिपीज़ आहिनि उहे आहिनि दालियूं। मूंखे यादि न आहे हिन में मां घणियूं लिखियूं आहिनि, ॻणियूं था। हिकिड़ी रेसिपी आहे इहा, हुन खां पोइ ॿी, टीं, चौथीं ऐं पंजीं, छहीं, सतीं, सत काफ़ी इलाही टोटल आख़िर में था ॾिसूं 11 रेसिपीज़ आहिनि दाल जूं हिन में। ऐं उन खां पोइ आहे बाब अठों मच्छी, फिश जे बारे में सभु। बाब 9 ठीकु आहे, मानी ऐं उफराटा। ऐं पोइ आहे तारीफ़, सो ही आहे बाब 10 मिठियूं शयूं, स्वीट डिशेस। हिन में बि काफ़ी सारियूं मुंहिंजूं ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ आहिनि। ऐं आहे बाब 11 मुख़्तलिफ़ शयूं। आख़िर में जॾहिं मूं ॾिठो त काफ़ी सारियूं रेसिपीज़ रहिजी वियूं आहिनि, जे हाणे अंडनि खे बेदनि खे छा में विझां, ठीकु आहे, त इन ऑमलेट जूं हिन में रेसिपीज़। ऐं उन खां पोइ आहिनि सैंडविचिस। ॾिसो सैंडविच खे मां छा में विझां, त इहे डिफरेंट जेके शयूं आहिनि। ही क्लब सैंडविच ऐं बंदि गोभीअ जो सलाद, वरी बंदि गोभीअ जो बि सलाद, ठीकु आहे। सो इहे मां स्प्रिंग रोल, हाणे स्प्रिंग रोल तव्हां पाण सोचो इनखे कहिड़ी कैटेगरी में विझे, त इन्हनि सभिनी खे मां रखियो आहे डिफरेंट शयुनि में। कीमे वारा समोसा, पिज़्ज़ा, वाह वाह मज़ो अची वियो, पाण खे ॾिसी मज़ो अची वियो। गोल मटोल, पोटैटो बॉल्स, हे रायतो ऐं टमाटनि जी चटणी, पकोड़ा मिक्स, गिदामड़ी जी चटणी, फूदने जी चटणी। केॾो मज़े जो आहे न। मूंखे उमेदु आहे त जेको बि माण्हू वठंदो न उनखे मज़ो ईंदो, उन जा पैसा ज़ियान न थींदा। आख़िरी चैप्टर ही रखियो अथमि रध पचा। हिन में मां ॾिनियूं आहिनि कुकिंग टिप्स। हिते ॾिसो नंबर 1 2 3 4 5, असां केसि ताईं घणी ॾिनियूं अथमि 144, 144 कुकिंग जूं टिप्स आहिनि हिन में। सो इहे ॾाढो हिकिड़ो यूज़फुल किताबु थींदो ऐं उमिरि भर जो तजुर्बो आहे। ऐं हिन में मां दाग करणु, अटो ॻोहिणु, माना बेसिक्स बि सेखारियूं आहिनि न। हिन जो मां किताब जो नालो ई इहो रखियो आहे, कुक बुक, ऐं ब्रैकेट में नवनि सिखंदड़नि लाइ। थी सघे थो किताबु फाइनल थींदे थींदे हिन जो नालो कुझु चेंज थी वञे, उहो मां चई नथी सघां। सो बहरहाल इहो बि हिन में मां मैंशन कयो अथमि त सुगंध जे चवण ते मां हीअ किताबु लिखियो आहे। ऐं सुगंध यानी एॾो प्राउड फील कंदी आहे त मां मैंने अहिड़ी आहियां त मुंहिंजे चवण ते किताबु लिखिजी थो सघिजे। पर ऐं ॾिसो त मां बि अहिड़ी माउ आहियां जेका पंहिंजे ॿारनि जे लाइ फ़ख़ुरु पैदा थी कयां त हू फ़ख़ुरु कनि, भले ख़ुशि थियनि, भले हुननि खे लॻे थो इलाही इम्पॉर्टेंट आहिनि, ऐं मां उन्हनि खे इम्पॉर्टेंट फील कराईंदी आहियां। एतिरे क़दुरु जो मां राजिया जे लाइ बि जेका शाइरी कई आहे, त मां अलीअ खे चई छॾियो आहे पंहिंजे वॾे पुट खे त ज़रूरु उनखे इहो ॾेखारे ऐं हू मुंहिंजी नंढड़ी शहज़ादी प्राउड फील करे त हुनजी ॾाॾी हुनजे लाइ शाइरी कंदी हुई। सो मूंखे वणंदो आहे त मां पंहिंजे ॿारनि खे कुझु स्पेशल फील करायां। सो इहो हुयो मुंहिंजो रध पचा जो किताबु। हाणे ॿियूं ॻाल्हियूं कयूं था। हीअ वीडियो क्लिप सुगंध रिकॉर्ड कयो आहे। हीअ एहसन बीठो आहे साम्हूं, सुगंध जो हस्बैंड। त मस्जिद वज़ीर ख़ान लाहौर में आहे। इहा 17th सेंचुरी, 17वीं सदीअ में शाहजहान बादशाह ठाराई हुई। ऐं उनजो इहे क्लिप आहे, सुगंध रिकॉर्ड कयो, मूं ॾे मोकिलियईं त मां उनखां पुछो त मां इहा शेयर कयां। चई हा भले। सो हीअ मुग़ल बादशाहनि जे ज़माने जी आहे, मुग़लनि जे दौर जी आहे ऐं उन ज़माने जी कंस्ट्रक्शन आहे। ऐं हिन मस्जिद जे आसपास बाज़ार बि आहे, जेको बि तव्हांखे हिन क्लिप में नज़र ईंदो अॻियां। हा, हे आहे हेठि बाज़ार जेको मस्जिद जे वेझो आहे। हे विया आहिनि घुमण त हिन इहा टुकड़ी थोरी घणी जेका बि रिकॉर्डिंग कई आहे त मूं सोचियो आहे तव्हां सां बि शेयर कयां। सो हे आहे लाहौर जो हिकिड़ो हिसो, हिकिड़ी झलक तव्हां बि ॾिसी वठो।
सो कुक बुक तव्हां मुंहिंजो ॾिठो ऐं मुंहिंजी असल में उस्ताद त बेसिक जी अम्मा आहे। मां पंहिंजी माउ खां कुकिंग सिखी, जेका बि सिखी, ऐं उन खां पोइ एडवांस जेका सिखी उहा पंहिंजी मासीअ खां सिखी। सो जॾहिं मां कराची रहणु आई हुअसि हुन वटि जॉब कंदी हुअमि, मां हिते रहंदी हुअमि मामा जे घर में, त मामा ऐं मासीअ जो घर गॾु हूंदो, उते मां पंहिंजी मासी खां ॾाढो कुझु सिखियो। सो अलाह हुनखे अॼु ॾींदुसि, अलाह दर्जा बुलंद कंदो हुनजा। त कल्ह सभिनी इंट्रस्ट ॾेखारियो त मां सोचियो अॼु भला थोरो शेयर करे छॾियां त आख़िर हुन में आहे छा। सो उन में मतिलबु ॾाढो मां ईअं लिखियो आहे जो को बि नई सिखण वारी छोकिरी बि हूंदी न त उन जे लाइ बि उन में ॾाढी आसानी हूंदी। ऐं ॿियो मां तव्हां सां ज़िक्र कयो त राजिया जे लाइ मां शाइरी कई। सो हिन महिल मूंखे यादि न आहे, उहे फेसबुक ते ई सेव थियल आहिनि। ऐं पोइ जॾहिं हादिया पैदा थी त मां हादिया जे लाइ बि हिकु ॿ नज़म लिखिया, छो त मां न पई चाहियां त हादिया वॾी थिए त उहा ॾुख करे त दादी राजिया सां प्यारु कंदी, मूंसां न कंदी, छो त ज़ाहिर जॾहिं वरी थी वेंदी मां न हूंदमि यकीननि। सो इहो मां हुननि जे लाइ रिकॉर्ड ठाहींदी वेंदी आहियां ऐं ॿिन्ही ॼणनि लाइ छा बि सिबंदी आहियां, जेका बि शइ ठाही त हुननि जी पैदाइश महिल या हाणे बि कंटिन्यू कुझु न कुझु ठाहियां थी, टॉइज़ आहिनि छा बि आहे, त उहो मां मुंहिंजा फेसबुक ते एल्बम्स ठहियल आहिनि सिर्फ़ु इन लाइ त जॾहिं वॾियूं थियनि त उहे ॾिसनि ऐं हू मूंखे एतिरे ई प्यार सां यादि कनि त दादी असां केतिरो प्यारु कंदी। सो इहे मुंहिंजा हाल अहिवाल आहिनि। ऐं अॼु जे ॾींहं में मां कमु त घणो कयो, जेको हुयो सिलाई, ठीकु आहे। सो पर उन में ॾेखारियां छा, ॾेखारण लाइ मां वटि कुझु ख़ासि न हो, छो त कंटिन्यू सिलाई कंदी रहियमि, उन में त हाणे कुझु शो नथो करे सघिजे ऐं शेयर बि तेसि ताईं न कंदमि जेसि ताईं मां सूट कंप्लीट कयां। सलवार कमीज़ सिबजी वई रहो, ठहे थो अञा, उन में बि टाइम लॻंदो, मूंखे पक न आहे सुभाणे पूरो थींदो या न थींदो। सो जॾहिं तव्हां ॾिसंदो तव्हांखे आइडिया थींदो त वाक़ई एॾी देरि छो लॻी, त पर दिलि चाहियो त मुंहिंजो मां इहो सभु कुझु कयां। त इहे ॻाल्हियूं आहिनि। ऐं तव्हां मां इलाही सारा मुंहिंजा व्यूअर्स मूंखे चवनि था, इनवाइट कनि था, असां ॾे अचो, असांजी दावत खाओ, असांजे घुमणु अचो, घर अचो, असांजे शहर अचो। तव्हां सभिनीनि जा लख कुर्ब, वॾियूं महिरबानियूं तव्हांजा थोरा मूं ते, एतिरी इज़त एतिरो मान ॾियण जे लाइ। पर सखणा वाइदा कयां त हा मां ईंदमि त इहो मुनासिबु न आहे। सो अलाह जेकॾहिं चाहियो तव्हांजे घर मुंहिंजो अचणु थियो त मां ज़रूरु ईंदमि इनशाला, मूंखे कोई एतिराज़ु कोन्हे। बाक़ी फ़िलहालु त मूं जीअं चयो त असां वायरस जे करे पंहिंजे मिट माइट ॾेई नथा वञूं। तव्हां एॾनि ॾींहंनि खां मुंहिंजी वीडियोज़ में ॾिसो, एतिरे अरसे खां त मां कंहिं माइट जे घर न वई आहियां, त कंहिं रिश्तेदार जे घर तमामु अलाए कॾहिं जॾहिं मुंहिंजा 99 जेको मुंहिंजो व्लॉग हो उन ॾींहुं असां वियासीं, उन खां पोइ त वरी एतिरो अरसो थी वियो असां विया ई न आहियूं। उन 99th व्लॉग में कुझु ज़िक्र आहे मुंहिंजे जिते मां वई आहियां। उन खां पोइ हिकु ॿ दफ़ो इहो मार्केट विया आहियूं ज़रूरी कमुकार सां, न त बाक़ी असां घर में महदूद आहियूं, असां घर मां निकिरो ई नथा। सो हिकिड़ी शादी हुई विच में, त उन में बि असां अधु कलाक जे लाइ हॉल में वियासीं सिर्फ़ु, छो त हॉल जल्दी पियो बंदि थिए त मिंट में मोटी आयासीं, उहो बि मास्क पाए ऐं फॉर्मेलिटी सां। त ॾाढो मुश्किल आहे हिन महिल रिस्क खणणु, ऐं उहो असां नथा चाहियूं रिस्क खणणु। त इनशाला हालात ठीकु थींदा, उमेद ते दुनिया क़ाइमु आहे, असांजी बि उमेदूं क़ाइमु आहिनि, दुनिया जा हालात ठीकु थींदा, वायरस ख़तमु थींदो, वरी असां उअं ई नॉर्मल ज़िंदगी जीअंदासीं, अलाह चाहींदो ईअं ज़रूरु थींदो। त पोइ असां मिलण जा, कंहिंजे घर वञण जा, कंहिं ॾे अचण जा वाइदा बि करे सघूं था ऐं पूरा बि करे सघूं था। सो फ़िलहालु त वाइदो कंदे बि ख़ौफ़ थो थिए त ज़ाहिर वाइदो पूरो करे कोन थो सघिजे। त अॼु इहे ॻाल्हियूं हुयूं। ऐं हूअं बि असां में इस्लाम में आहे वाइदे ख़िलाफ़ी करणु सख़्तु गुनाह आहे। वाइदो करे फिरी वञणु या वाइदो करे पूरो न करणु, माण्हू वाइदो करे ऐं पोइ चए त मूं वाइदो कयो ई न, या माण्हू वाइदो करे ऐं पोइ उनखे कॾहिं बि पूरो न करे, इहो सख़्तु गुनाह आहे। त इन खां हूअं बि असांखे बचणु घुरिजे अहिड़ी वादा ख़िलाफ़ीअ खां, कूड़े वाइदे खां, त जंहिंखे अलाह ताला पसंदि नथो करे बिल्कुलु बि। त इंसान कीअं इंसान बि पसंदि नथो करे, यकीननि माण्हू खे चिड़ थी लॻे, ख़ार थी लॻे, अॻिलो असांखे ईअं नज़र ईंदो आहे त वाक़ई इहो त कूड़ो हुयो, हर भर कूड़ा वाइदा करे टरखाए वियो। इन करे ॿी हिकिड़ी चवणी आहे सिंधीअ में त सखीअ खां शूम भलो जेको तुर्त ॾे जवाबु, यानी सखीअ खां कंजूस भलो आहे जेको मिंट में जवाबु ॾेई बीह रहे, इनकार करे, मना करे। यानी अहिड़ो सखी जेको वाइदो त करे पर पूरो न करे सघे त कहिड़े कम जो, उनखां उहो कंजूस भलो आहे जेको उते उते जवाबु ॾेई छॾे, आसिरो त न ॾींदो न, कूड़ो माण्हू रहिजी त न वेंदो कंहिंजे इंतज़ार में। सो बहितर इहो आहे त कूड़नि वाइदनि खां बचिजे ऐं इनखे ई सम्झो त इहा अॼु जी चङी ॻाल्हि आहे। सो नंढो व्लॉग आहे अॼु जो मुंहिंजो, किताब जो इंट्रोडक्शन ॾिनमि, दिलि चाहियो तव्हां सां शेयर कयां त मूं कयो छा आहे। इन खां पहिरीं बि मुंहिंजा किताब इलाही सारा छपियल आहिनि,
ऐं ॾिसां थी त हीउ केतिरो टाइम थो वठे किताबु छपजण में। सो वरी बि मां पब्लिशर सां ॻाल्हाईंदमि, हुन चयो त कंपोज़ थिए थो पियो ऐं हू कॉपी मूंखे मोकिलींदा त जीअं करेक्शन्स मां पाण कयां, उहो मां हुननि खे चयो आहे त हिन जी जेके प्रूफ रीडिंग मां पाण कंदमि। ईअं न त को मसालो घटि वधि लिखी छॾनि, को स्पेलिंग मटाए छॾनि लफ़्ज़ जी, त पोइ ॾाढी मुश्किल थी वेंदी। इन करे मां ॾाढी केयरफुली इन जी जेका प्रूफ रीडिंग आहे उहा पाण ई कंदसि। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जेको हाल हाज़िर हो अॼु जो तव्हांजे अॻियां पेश कयमि। ऐं हा, नंढड़ी मस्जिद वज़ीर ख़ान जी क्लिप हुई, नंढड़ी मूंखे सुठी लॻी, सगन मूंॾे वीडियो मोकिली आहे, त वरी मां तव्हां सां उहा बि शेयर करे छॾी त तव्हां वटि तव्हां बि हिकिड़ी झलक ॾिसी वठो। किन त ॾिठी बि हूंदी साम्हूं, किन न ॾिठी हूंदी आहे, उहो को प्रॉपर रिकॉर्डिंग न हुई, हितां हुतां जूं ॿ टे नंढियूं झलकियूं हुयूं जंहिंखे मां कंबाइन करे हिकिड़ी नंढड़ी जेका कंटिन्यू क्लिप करे छॾी। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, मुंहिंजी तरफ़ां ॾाढो सारो प्यार दुआऊं, सलामत हुजो, आबाद हुजो। इनशा अलाह चाहियो त वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। कोशिशि कयां थी त रहो जल्दी जल्दी पूरो कयां, छो त हिन खां पोइ ॿियो बि सूट सिबणो आहे। वरी हिन महीने जे आख़िर में हिकिड़ी फैमिली में शादी आहे। सो जेकॾहिं कपिड़ा पियल इहे न हुजनि अनस्टिच त मां कुझु बि पाए वञा हा, पर जॾहिं हिकिड़ो वॻो पियो आहे, अञा हिकिड़ो त न आहे माशाल्लाह, लाइन लॻियल आहे, त उहो हिकिड़ो वॻो सिबी वठां जेको मुंहिंजो टारगेट आहे। ऐं पोइ ॾिसां थी, कोशिशि कंदमि त शायदि हिन जी मां चपल बि वठी अचां कंहिं महिल। सो मुंहिंजी पसंदि चपल ॾाढी ॾुखी मिलंदी आहे, त मां बहरहाल जेको बि थियो तव्हां सां शेयर कंदमि। सो सुभाणे वारे व्लॉग ताईं मोकिलायूं था, तेसिताईं अलाह भाई।